सचो सतराम 105 साला वर्सी महोत्सव 21 जनवरी 2015। सचो सतराम ध्याय सदा सुख पाए। जेको सचे साईं सतराम दास साहिब जन जी वर्सी साहिब में ईंदो वो वर्सजी वेंदो। मुख वचन दूल्हा दरवेश साईं कन्हैया लाल साहिब। शहनशाह सतगुरु त्रिलोकी नाथ सचे साईं सतराम दास साहिब जन जी 105 साला पुण्यतिथि वर्सी साहिब तारीख 21 जनवरी 2015 ॾींहुं मंगलवार बुधरवार संत सतराम धाम घोटकी शहर में वॾे धामधूम सां मल्हाई वेंदी। इन जे शुभ मौके ते रड़की साहिब जा शहज़ादा राजा साईं विक्रम लाल साहिब जन अची सॼी संगत के दर्शन ॾींदा। सो अवां सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि खे वेनती कजे थी त वर्सी साहिब में शामिल थी श्री अखंड धुनी साहिब जो सिमरन करे संतन जा प्रवचन ॿुधी पंहिंजो जीवन सफलो बणाईंदा। प्रोग्राम 20 जनवरी 2015 मंगलवार 9 बजे रात भेण साहिबा जन जो स्वागत। 10 बजे रात श्री अखंड धुनी साहिब जो आरम साहिब ऐं भेण साहिबा जन जो सत्संग। 21 जनवरी 2015 ॾींहुं बुधरवार 9 बजे रात रड़की साहिब जा शहज़ादा राजा साईं विक्रम लाल साहिब जन जो स्वागत। 10 बजे रात श्री अखंड धुनी साहिब जो भोग साहिब ऐं रड़की साहिब जी टोली संतन जे शान में भक्ति कंदा। भंडारो साहिब हलंदो रहंदो। शेवा में संत सतराम धाम संगत पूज हिंदू पंचायत घोटकी।